शहजादकोट के मुख्तलिफ तंजीमों की जानिब से आसमान को छू लेने वाले महंगाई के खिलाफ सिंध हुकूमत और वफाकी सरकार के खिलाफ एहतजाजी मुजाहरा, जबकि कोटमुड़ चौक पर धरना। ख़ुसूसन सिंध के अंदर जो ही हालत आ मज़लूम माण्हुनि सां, मिसकीन माण्हुनि सां, गरीब माण्हुनि सां, उन्हनि खे खाइण जे लाइ अटो नथो मिले, तेल नथो मिले, गेह नथो मिले, पटाटनि जो रेट ॾिसो, बसरनि जो रेट ॾिसो। ईअं थो महसूस थिए ॼण का न रियासत आहे, न का इदारा आहिनि, न हुकूमत के का परेशानी आहे, त आवाम जेको आहे कहिड़े ज़ुल्म जी चक्की में पीसी रहियो आहे। मुतालबो चीफ जस्टिस ऑफ सिंध जनाब अहमद अली शेख ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सां मुतालबो आहे त तव्हां जेकॾहिं आला इदारा थी करे जेको आहे त हिन ग़रीबनि जे लाइ को नोटिस न वठंदो त असांजो को बि इदारो नोटिस न वठंदो। गरीब माण्हू ब वक़्त पंहिंजो वेलो खाराइण खां बचनि खां परेशान आहे। सुबुह जो जेकॾहिं उहो मज़दूरी ते वञे थो त हुनखे मुल्क जा हालात अहिड़ा लॻा पिया आहिनि, महांगाई एॾी वधी वई आहे जो कोई मज़दूरी हुननि खे ॾियण लाइ तयारु न आहे। एहतजाज शियालमा काउंसिल सूबा सिंध जे सदर अलामा असद इकबाल ज़ैदी काल ते कयो पियो वञे, जेको पूरी सिंध में आहे, कराची खां वठी शहजादकोट ताईं। असीं इहो ॼाणूं था त हीउ जेको नाइल हुक्मरान आहिनि, इन्हनि हथरादू हिकिड़ी महांगाई कई आहे, हथरादू अटे जी खोट कई आहे। असां हुनजी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। गरीब मज़दूर तबके सां तालुक़ रखंदड़ माण्हू पेट गुज़र लाइ ऐं बीमारी जे करे मरी रहिया आहिनि, पर हीउ नाल हुक्मरान वेतर जेको आहे त अटो, चांवर, तेल महांगा करे छॾिया आहिनि। सिंध हुकूमत को ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान को त हिन वक़्तु सॼी सिंध में अटो तमामु घणो महांगो लॻो पियो आहे। इन जे लाइ सो मोटो नोटिस वरितो वञे। आख़िर तव्हां ख़ामोश छाजे करे आहियो? मां सम्झां थो त सिंध हुकूमत जेको महांगाई जो बम किरायो आहे, जो माण्हू ॿिनि वेलनि जी मानी बि नथो खाई सघे। अटो 160 रुपया किलो थी वियो आहे। हाणे मज़दूर माण्हू छा कंदो? हिननि त सिंधी क़ौम खे घाणे में पीड़ियो आहे। असांजो को बि सिंध हुकूमत को मुतालबो न आहे। छाजे करे त सिंध हुकूमत जे करप्शन जे करे अटो महांगो थियो आहे, सिंध हुकूमत जे करप्शन जे करे बसर महांगा थिया आहिनि। साईं हे जेको आहे सो मुल्क में जमहूरियत जा दावेदार बदाते ख़ुदि हुक्मरान जमहूरियत जा दुश्मन आहिनि, अवाम जा दुश्मन आहिनि। जमहूरियत जे जीम जी ख़बर कान अथनि। हीअ महांगाई करे अवाम खे निपूड़े उनखे ख़तमु करे छॾियो अथऊं। इन जे ख़िलाफ़ु जेको आहे हुकूमत जे ख़िलाफ़ु, महांगाई जे ख़िलाफ़ु हीअ एहतजाज आहे, जेको तव्हांजे हिन मीडिया जे थ्रू असां आला ऐवाननि ते पहुचायूं था पिया। गूंगी ॿोड़ी हुकूमत ताईं इनके हया शर्म कोन्हे, गैरत कान्हे का। गरीब मिसकीन माण्हू। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजादकोट।